अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वीर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे बहितरीनु सीन ॾिसण वटा मिलंदा। चाकर ख़ान जूं चालाकियूं अकबर ख़ान जी धीउ सां ॾिसण वटा मिलंदियूं, जंहिंमें चाकर ख़ान अकबर ख़ान जी इज़त खे फालूदो बणाइण जी कोशिशि कंदो, पाण खे इंसाफ़ पसंदि सम्झे थो, लेकिन कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें हू चैलेंज कंदो अकबर जी धीउ खे। तव्हां ॾिठो त राति रहण जूं ॻाल्हियूं, पोइ सोणी वठी वञण जूं ॻाल्हियूं, घणो कुझु। अकबर ख़ान इहा शइ जॾहिं हुनखे ख़बर पवंदी बर्दाश्त न करे सघंदो, पंहिंजी धीउ ते न्याणी ते बि गुस्सो कंदो ऐं चाकर ख़ान ते बि गुस्सो कंदो। रही ॻाल्हि सांवल जी, सांवल जो सौटु इहो चिॿो हैदरू, इहो त शादी करण जे लाइ तयारु आहे। मां कीअं बि करे सिकू खे शादी न करणु ॾींदो। सांवल सम्झाए थो पोइ बि नथो मिड़े ऐं होॾा चाकर ख़ान जे ॻाल्हियुनि में बि नथो अचे। दोस्तो, इहा हैदर खे कॾहिं बि सोणी कोन मिलंदी, फिरी गिरी इहा सिकू खे ई मिलंदी। मां तव्हांखे अॼु वाज़े करे ॿुधायां थो पियो, सिकू वीचारो जेको आहे शादी कंदो, बाक़ी हैदरू इहो वियो वात हणंदो, हेॾे होॾे पियो रुलंदो ऐं फिरंदो।